नाज़रीन, कंदरकोट में अगवा थियल वेटनरी डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा मीरानी के 6 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे। फिशरीज़ ऐं लाइव स्टॉक जो सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी ॻोठ जंगल ख़ान मीरानी पहुची मुग़वी जे वालिद उस्ताद गुलाम हैदर मीरानी सां मुलाक़ात करे मुग़वी जे जल्द बाज़ियाबी जी ख़ातिरी कराई। मुग़वी डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा मीरानी जो मासूम पुट मोहम्मद साद सूबाई वज़ीर खां सवाल कयो त बाबा खे धाड़ेलनि खां कॾहिं वापसि करायो वेंदो, जंहिं ते सूबाई वज़ीर परेशान थी नींगर खे जवाबु ॾिनो त जल्द अव्हांजो बाबा ख़ैर सां वापसि अची वेंदो। उन मौक़े ते सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त शिकारपुर ऐं कंदरकोट ज़िलनि में भुंग एवज़ अगवा जे अहिड़ियुनि वारदातुनि ख़िलाफ़ पुलिस केतिरा ई ऑपरेशन करे मुग़वियुनि खे बिना भुंग जे बाज़ियाब करायो आहे, जंहिंमें पुलिस जूं केतिरियूं क़ुर्बानियूं शामिल आहिनि। हुन वधीक चयो आहे त अगवा जूं वारदातूं न रुकजण सबबि बेचैनी वारो माहौल अञा बि मौजूदु आहे। मुंहिंजे खाते जे वेटनरी डॉक्टर खे अगवा करणु अफ़सोसनाक अमल आहे। अहिड़े अमल खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। ॿिए तरफ़ सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी मुग़वी डॉक्टर जे वारसनि सां गॾिजी एसएसपी कंदरकोट असद रज़ा शाह सां मुलाक़ात पिणु कई आहे।